शायर अदीब जाखोड़ी किरदार ऐं कंपेयर मोहम्मद अली गांगुर जी 49 सालगिरह जामशोर जागरता फोरम तरफ़ां एरिया स्टडी सेंटर जे ताउन सां मल्हाई वई। 49 सालगिरह ते मोहम्मद अली के सालगिरह जी मुबारक कंडारो साहित्य परगणो पर सिंध यूनिवर्सिटी में घणो अरसो रहियो में शायरी भी करे थो ऐं शायरी पढ़ी भी सुठे नमूने सां सघे थो ऐं उन में बहादुरी ऐं ज़रूरत ऐं पर उन सां गॾोगॾु ॿी ख़ूबियूं ऐं हिकिड़े माण्हू में हुजनि ऐं उहो माण्हू 49 सालनि जो नौजवान हुजे त आउं सम्झंदो मोहम्मद अली खे उन जी मुबारकबाद। रान शाम जो शहर आहे हुजे का खाण हीरनि जी ऐं ऐबनि खां बिने आजी न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी। गांगुरो साहब वाकई जेका तारीफ़ तव्हां सभिनी कई आहे दोस्तनि, मां उन तारीफ़ खे वाकई इंडोर्स थो कयां छो त ग़रीब जो अहसासु कंदो आहे। पाण हॉस्पिटल्स में केस हूंदा आहिनि तव्हां सभिनी जा उते बीठो हूंदो आहे ऐं ज़बरदस्त क़िस्म जो ईमानदार माण्हू आहे, उन जी गवाही मां ॾींदुसि। आउं सम्झंदो आहियां थी नए साल जी शुरूआत जी ख़ुशी आहे। उहो वरी शहर जाना जा पहिरियां शहर वरी मोहम्मद अली गांगुरो खां अक्सर शागिर्द ॿुधंदा आहिनि। आउं सम्झंदो आहियां त सिंध यूनिवर्सिटी में को उस्ताद एतिरो मशहूरु न हूंदो जेतिरो मोहम्मद अली गांगुरो मशहूरु हूंदो। मोहम्मद अली जी लाइ हिकिड़ो बैत पढ़ी पो सुका मोहसनन पेरे पुराणा खेतड़ा लतीफ़ साईं जो खावड़ी खावड़ी माण्हू आहे तंहिं करे पाण उतां खां पढ़ंदासीं। 2000 में जॾहिं मां वरी सिंध यूनिवर्सिटी जॉइन कई आहे, उन्हीअ में मां प्रोवोस्ट सिंध यूनिवर्सिटी बॉयज़ हॉस्टल जो साइंस गांगुरे साहब जे ग्रुप ऐं माना उनजी यूनियन सां तक़रीबन हिकिड़ो टसल वारी सूरत हाल रही, छो जो गांगुरे साहब पंहिंजे मुलाज़िमनि जे लाइ ॾाढो दिमाग़ फ़िक्रमंद हूंदो रहियो। मोहम्मद अली गांगुरे साहब सां ॾाढो प्यार ऐं मोहबत जो रहियो। असांजो प्यारो दोस्त मोहम्मद अली गांगुरो सेवा सदर शायर अबीद पर जंहिं रुख ॾांहुं छिकिजे मोहम्मद अली गांगुरो ओॾां पूरो वेंदो आहे। मजलिस जो मोर मोहम्मद अली गांगुरो साहब जब भाइरनि जहिड़ो दोस्त हुनजी अॼु नफ़्सा नफ़्सी जे दौर में जिते मोहबतूं घटि आहिनि, मोहबतनि जी अणहूंद थींदी पई वञे ॾींहों ॾींहुं, उते मोहम्मद अली जहिड़ो माण्हू आहे मोहबतूं वंडे ऐं पंहिंजे परावनि खे पंहिंजो करे, इहा ख़ूबी मोहम्मद अली गांगुरो में आहे। अॼु मोहम्मद अली गांगुरे जी सालगिरह आहे, कंहिंसां जनम ॾींहं जी मुबारकूं हुजनि। मोहम्मद अली गांगुरो बि हिकु अदबी संगत में हिकु कारकुन जी हैसियत में अची मेंबरशिप वरिती ऐं उन खां पोइ हुन सेक्रेटरीशिप जा बि हिकिड़ा कुझु साल हिते कया। आज जा घोट असांजा साईं मोहम्मद अली गांगुरा साहब, तव्हांखे मुबारकूं हुजनि। मोहम्मद अली गांगुरो बि अॻुवाण सो मोहम्मद अली गांगुरे खे मुबारकबाद हुजे ही 49 सालगिरह। ऐं मोहम्मद अली गांगुरो पंहिंजे रवियनि में पंहिंजी शख़्सियत में हिकिड़ो यगानो माण्हू आहे। असांजो सफ़र सॼी ज़िंदगी गॾु रहियो आहे। हर साल जीअं मोहम्मद अली जो जेको पाण प्रोग्राम रचींदा आहियूं, उन दोस्त खे इहा हिकिड़ी भेटा पेश कंदा आहियूं त हू जेको आवाम जे लाइ ऐं असां सभिनी जे लाइ जी अचण ते असां सभिनी खे वलिका चऊं था। तमामु घणी महिरबानी।